बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिमक जूं हेडलाइंस। जैकबाबाद में ज़िले इंतज़ामिया जो कब्ज़नि ख़िलाफ़ ऑपरेशन। ज़िले इंतज़ामिया पारां हिकु हफ़्तो अॻु नोटिस ॾियण बाद शहरियुनि पारां पाण मुरादो हद दख़लियूं हटाइण बावजूद ज़िले इंतज़ामिया ऑपरेशन कंदे डीसी हाउस वारी लाइन में क़ाइम दुकाननि ख़िलाफ़ डीसी डॉक्टर हफ़ीज़ अहमद सियाल नोटिस जारी करे 5 फुट दुकान हटाइण जो हुकुम ॾिनो हो। जंहिं बाद मुख़्तियारकार जैकबाबाद ग़ुलाम अब्बास सदायो म्यूनिसिपल जो अमलो ऐं पुलिस साण करे हैवी मशीनरी समेत 20 खां मथे दुकान ड्राहे पट करे छॾिया। जंहिं ख़िलाफ़ दुकानदारनि एहतजाज कंदे चयो त ज़िले इंतज़ामिया पारां नोटिस मिलण बाद पाण मुरादो दुकान ड्राहिण बावजूद ऑपरेशन करे नुक़सान कयो वियो आहे। होॾां डेप्यूटी कमिश्नर डॉक्टर हफ़ीज़ अहमद सियाल जो चवणु आहे त क़ानूनी तरीक़े सां कमु कयो पियो वञे, सरकारी प्लॉट ते थियल कब्ज़ा ख़त्म कराया वेंदा। जैकबाबाद में एसटीपी जो महांगाई ख़िलाफ़ एहतजाज। सिंध तरक्की पसंद पार्टी पारां वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ तरक्की पसंद हाउस खां अब्दुल सत्तार जागीरानी, अब्दुल गफूर बुर्डो, निज़ाम मस्तोई, ख़ादिम सरकी, सैयद अली शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी प्रेस क्लब पहुती। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान जी नाअहली सबबि मुल्की मईशत जो जनाज़ो निकिरी वियो आहे। आम वापे वारियूं शयूं ग़रीब जी पहुच खां निकिरी वियूं आहिनि, पर वज़ीर आज़म चवे थो त महांगाई घटि थी आहे। मटियारी शुगर मिल में कमन लाहींदड़ मशीन जो धक लगण सबब बोरियत फौत। मटियारी शुगर मिल में कमन लाहिण वारी मशीन ते कम कंदड़ ॻोठ बच्चो गहीलो वासी नौजवान मोले ॾिनो गहीलो खे मशीन जो पासो लॻो त हू ज़ख़्मनि जी सट न सही सघियो ऐं फौत थी वियो। ग्लोबल पार्टनरशिप एजुकेशन जी फीमेल टीचर्स पारां पक्को न करण ऐं रहियल पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज। फीमेल टीचर्स ज़किया बलोच, मुबीना बीबी, अफशान नाज़, राबिया बीबी, इमामज़ादी ऐं रेहाना बीबी जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त गुज़िरियल 6 सालनि खां ड्यूटी करण बावजूद पक्को नथो कयो वञे। हुननि चयो त हुकूमत पारां वाइदो कयो वियो हो त 2018 में अव्हां खे पक्को करे मुस्तक़िल ऑर्डर ॾिना वेंदा, पर अफ़सोस अञा ताईं असांखे मुस्तक़िल ऑर्डर नाहिनि ॾिना विया। केरेलो में अणसुञातल चोर ॻोठाणे जे घर में गिड़ी यरगमाल बणाए समूरो सामान ॿुहारे विया। ॻोठ कमो मंगलो में चोर ॻोठाणे नज़ीर जामरी जे घर में गिड़ी हथियारनि जे ज़ोर ते घर भातियुनि खे यरगमाल बणाए समूरो सामान ॿुहारे विया। मुतासिर ॻोठाणे जो चवणु हो त हथियारबंद भित टपी आया ऐं यरगमाल बणाए 50,000 रोक रक़म, सोना ज़ेवर, सोलर हैवी बैटरी ऐं ॿियो सामान खणी फ़रार थी विया। कश्मीर ज़िले में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ एसयूपी पारां तंगवाणी में अमन मार्च कयो वियो। सिंध यूनाइटेड पार्टी जे सॾ ते मुख़्तियार सिंधी, नूर ख़ान, ग़ुलाम अली ऐं ॿियनि जी अॻवानी में अमन मार्च कयो वियो, जेको शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो वैन टर्मिनल ते पहुतो, जिते धरणो हयो वियो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त क़बीलाई झेड़नि सबबि केतिरा ई कुटुंब तबाह थी विया आहिनि। तर जे चङे मुड़सनि ऐं पुलिस खे घुर्जे त इलाइक़े में अमन अमान बहाल करायो वञे। सोबतपुर तालीम खाते में नॉन टीचिंग स्टाफ जी भर्तियुनि में घोबिन ख़िलाफ़ इलाइक़े जे चङे मुड़सनि जी प्रेस कॉन्फ्रेंस। तालीम खाते में ताज़ो थियल नॉन टीचिंग भर्तियुनि ख़िलाफ़ इलाइक़े जी मोतबर शख़्सियत वॾेरो अर्ज़ मोहम्मद बाखलाणी ऐं अली बेग हबीबाणी चयो त ताज़ो थियल भर्तियुनि में नाजाइज़ी कई वई आहे। कानून मूजिबि यूसी वाइज़ मुक़ररियूं करण बजाए पंहिंजा नवाज़ी कंदे 12 यूसी जे माण्हुनि खे असांजे ॻोठ में भर्ती कयो वियो आहे। जेकॾहिं असां सां इंसाफ़ न थियो त एहतजाज करण सां गॾोगॾु अदालत पिणु वेंदासीं। JUI नज़रियाती जे सूबाई अमीर मौलाना अब्दुल कादिर लूनी चयो आहे त PDM में शामिल जमातुनि पंहिंजे दौर में क़ौमी ख़ज़ाने खे ॿिन्ही हथनि सां लुटियो आहे। उन्हनि जो माज़ी दाग़दार आहे, जेके अवाम लाइ न पर पंहिंजे मुफ़ादनि जी जंग लड़ी रहिया आहिनि। PDM चोरनि जो टोलो आहे, अहिड़े इताद खे रद्द करियूं था। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन नसीराबाद जे ज़िलई सदर अब्दुल लतीफ़ खोसो जी रहाइशगाह ते ॾिनल ज़ोराणे दौरान कयो। इन मौक़े ते जाफ़राबाद जो जनरल सेक्रेटरी लुकमान बंगुलज़ई ऐं मोहम्मद मुराद गोलो पिणु मौजूदु हुआ। शहरी इत्तेहाद ऐं अंजुमन ताजरान डेरा अलाया जा 4 मुतालिबा मंज़ूर। चीफ ऑफिसर म्यूनिसिपल ख़िलाफ़ तहरीक मुलतवी। इन सिलसिले में कामरेड ज़हूर अहमद खोसो, शमन अली उमरानी, एडवोकेट उमेश कुमार, कैसर चांडियो ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सूबाई सदर आगा रहीम मामले बाबति वॾे वज़ीर खे आगाह कयो। जंहिं बाद कमिश्नर ॻाल्हियूं ॿुधी 5 मां 4 मुतालिबा मंज़ूर कया त एहतजाज मुलतवी करे छॾियो आहे। सखर जी सिविल सोसाइटी पारां ख़ुर्शीद शाह जी आज़ादी लाइ एहतजाज। सिविल सोसाइटी पारां ग़रीबाबाद चौक ते नसीर गोपांग, आमिर बलोच, आसिफ राजपूत ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं ख़ुर्शीद शाह जे हक़ में नारेबाज़ी कई वई। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त ख़ुर्शीद शाह खे अवाम जी ख़िदमत करण जो सिलो ॾिनो पियो वञे। 1 साल खां वधीक अरसो गुज़रण बावजूद नैब संदसि ख़िलाफ़ को बि सबूत ज़ाहिर न कयो आहे। हुननि घुर कई त ख़ुर्शीद शाह खे आज़ादु कयो वञे।
मटियारी वेझो फंक्शनल लीग अॻवान पारां मच कचहरी। सिंध जे भलोड़ सूफ़ी फनकारनि सुर विखेरिया। मटियारी भरिसां ॻोठ करनाणी समा में फंक्शनल लीग अॻवान हाजी मारूफ समो पारां मच कचहरी कराई वई, जंहिंजो महिमान ख़ासि अॻूणो सूबाई वज़ीर सैयद हाजी जलाल शाह ॼामोट हो। मच कचहरी में सिंध जे भलोड़ फनकारनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। मच कचहरी में फ़े लीग अॻवाननि नसीर मेमण, सैयद हसन मिर्ज़ा शाह ॼामोट ऐं ॿियनि शिरकत कई। सैयद हाजी जलाल शाह ॼामोट ख़िताब कंदे चयो त सिंध जी सकाफ़त खे उजागर करण लाइ अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। असांजी कोशिश हूंदी आहे त इलाइक़े जे हर ॻोठ में अहिड़ियूं कचहरियूं मुनक़िद करायूं। निसा विमेन वर्कर्स अलायंस जी कन्वीनियर अज़रा जमाल, नसरीन नूनारी, शाज़ी अब्बासी ऐं शहनाज़ मंगी सखर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त औरत मुलाज़िमनि लाइ ख़ासि तौर ते कम वारनि जायुनि ते हीसाइण ख़िलाफ़ कानून ते मौसर नमूने अमल कयो वञे ऐं औरतुनि लाइ अलॻि वॉशरूम्स खे यकीनी बणायो वञे। हुननि सखर ज़िले जी 170 फैक्ट्रीज़ ऐं ऑफिस जी जाइज़े रिपोर्ट जो हवालो ॾींदे चयो त ज़िले अंदरि 1450 औरतुनि खे तय कयल पघार खां बि घटि पघार ॾिनी पई वञे। ज़िले जी 90% ख़ानगी ऐं 100% सनती इदारनि में EOBI जी सहूलियत नथी ॾिनी वञे। 91% सरकारी ख़ानगी ऐं सनती इदारनि में जिनसी हीसाइण ख़िलाफ़ एंटी हिरासमेंट कमेटीज़ नाहिनि ठाहियूं वयूं। 92% सरकारी ख़ानगी ऐं सनती इदारनि में वॉशरूम्स मौजूदु नाहिनि। जैकबाबाद में JTI पारां SHO सदर ख़िलाफ़ एहतजाज। शहर में वधंदड़ चोरियुनि ऐं बदअमनी ख़िलाफ़ मुआविया बंगलाणी, मोहम्मद मूसा महर ऐं दिलबर टालाणी जी अॻवानी में प्रेस क्लब आलो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणो हो त सदर थाणे जी हद में चोरियुनि जी वारदातनि में इज़ाफ़ो थींदो पियो वञे। SSP खे अपील आहे त वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो आंदो वञे। ऐं जैकबाबाद में शहीद भुट्टो पारां मोहम्मद अली जखराणी जी वरसी मल्हाई वई। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे साथी मोहम्मद अली जखराणी जी वरसी जे सिलसिले में ठुल, गड़ी खैरों ऐं जैकबाबाद में तकरीबूं रखियूं वयूं। जैकबाबाद में ज़िले सदर नदीम अहमद कुरैशी जी अॻवानी में वरसी तकरीब थी गुज़री, जिते शहीद जी रूह खे ईसाले सवाब पहुचाइण लाइ क़ुरान ख़ानी कराई वई। ही हुयूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jakibnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।